बादशाह पंहिंजे वज़ीरनि खां पुछियो त हे मुंहिंजे महल जे चौधारी जेके नंढा नंढा के वॾा के अजीबो ग़रीब क़िस्म जा इहे महल नज़र था अचनि पिया इहे कंहिंजा आहिनि? कुझु फिचल आहिनि, कुझु ईअं ई आहिनि, छा चकर छा आहे? अस्सलाम वालेकुम। से रऊकंदर जो सलाम क़बूल करे। हीउ किसो आहे हिकिड़ी सल्तनत जो, जिते रिवाज हुयो त जेको बि हुकुमरान आहे, जेको बि बादशाह ईंदो, उहो सिर्फ़ु 5 सालनि जे लाइ ईंदो ऐं 5 सालनि खां पोइ हुनखे बक़ाया पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा हिन नंढनि नंढनि महलनि में गुज़ारणी पवंदी। इहे महल ख़ाली आहिनि, के नंढा आहिनि त के वॾा आहिनि, के सिंगारियल आहिनि त के न सिंगारियल आहिनि। इहो इन जे करे आहे त बादशाह पंहिंजे 5 सालनि जे दौर में जेकॾहिं पंहिंजी सल्तनत जे अवाम खे ख़ुशि कंदो त उहे जेको ख़ुशीअ जी जेका ताक़त हूंदी उन सां कुदरत जे करिश्मे जे तौर ते उहे उन जा महल जेके आहिनि उहे आबाद थियणु शुरू थींदा, वणकारी थींदी, उन में सामान अची वेंदो, उन में हीरा जवाहरात लॻी वेंदा, सभु कुझु थी वेंदो, पर उहो कुदरत जे करिश्मे जे तौर ते यानी कि अवाम जॾहिं उन बादशाह मां ख़ुशि हूंदो त उन महल में उहे तामीरात कुदरत जे तरफ़ां शुरू थी वेंदी। हीउ बादशाह सलामत जेको नओं आयो हुयो उहो पंहिंजे महल जो जंहिंमें हाणे हुनखे 5 साल रहणो हुयो उनजो दौरो पियो कयो। दौरो कंदे कंदे जॾहिं इहो साइड ते हलियो हुयो त पंहिंजे वज़ीरनि खां पुछे त इहे कंहिंजा आहिनि महल? इहो ई ॿुधायोसीं। चई हे उन्हनि बादशाहनि जा महल आहिनि जेके तव्हां खां अॻु में आया, 5 साल रहिया ऐं उन खां पोइ इहे इन्हनि महलनि में हाणे रहनि था पिया पंहिंजी बक़ाया ज़िंदगी। हुन चयो के फिटल आहिनि के कीअं आहिनि। हा साईं, हिन सल्तनत जो हिकिड़ो उसूल आहे त जेकॾहिं रैयत जेको अवाम जेको आहे उहो बादशाह मां ख़ुशि हूंदो त अलाह जी कुदरत सां उन्हनि जा जेके इहे महल आहिनि उहे भला थी वेंदा, उन्हनि में हीरा जवाहरात लॻी वेंदा। जंहिंमें ख़ुशि न आहिनि हुन में तकलीफ़ूं ऐज़ियतूं हूंदियूं अलाह जी। पोइ उहे माण्हुनि बादशाहनि माण्हुनि जी ख़िदमत न कई, छा कयो? ॾिसे जेको बि बादशाह आयो न छो चयो मां हाणे हिकिड़ो भेरो बादशाह थियो आहियां, अलाए छो 5 सालनि जे लाइ, जेसि ताईं जीअरो आहे मां बादशाह ई हूंदुसि त मूंखे त होॾे वञण जी ज़रूरत ई कान्हे का। इन जे करे उन्हनि बादशाहनि पंहिंजी रैयत ते ध्यानु ई कोन ॾिनो। ज़ाहिर आहे ध्यानु न ॾिनो, उन्हनि जा फलाही कम न कयूं, बुख ॾुख ते रखियऊं, उन्हनि ते सख़्तियूं सूर विधऊं, त रैयत कहिड़ो बादशाह मां ख़ुशि थींदी? पर त कुदरत जो कानून हुयो, उन सल्तनत जो कानून हुयो त 5 सालनि खां पोइ तव्हांखे हीअ बादशाही छॾे वञणी आहे। ऐं ईअं बि कोन्हे त तव्हां वरी ॿीहर इलेक्शन विड़ी करे वरी ॿीहर अची बादशाह थी वञो। हिते हिकिड़ो भेरो 5 साल, 5 सालनि खां पोइ बक़ाया ज़िंदगी इन्हनि पासे वारनि महलनि में जिते तव्हांजा नेक कम उहे तव्हांजे महलनि खे आबाद कंदा, उते हीरा जवाहरात लॻंदा। हीउ जेको बादशाह हुयो न, चयो यार जेकॾहिं बक़ाया जेका ज़िंदगी आहे जंहिंजी मूंखे का ख़बर ई कान्हे का, अलाए पल आहे, अलाए साल आहे, अलाए 10 साल आहे, अलाए 100 साल आहे, उन जे लाइ करे मां जेको आहे सो हिन मख़लूक जी ख़िदमत कयां ऐं पोइ सुभाणे आबाद ऐं तयारु थिए, त इन नियत सां मां मख़लूक जी ख़िदमत छो न कयां त मूंसां रब राज़ी थींदो, बाक़ी जेका मुंहिंजी ज़िंदगी अबदी आहे उन में मूंखे उनजो अजुर मिलंदो। त हिन बादशाह सलामत पंहिंजी कंहिं बि दुनिया जी शइ खे ज़हन में न रखी करे सिर्फ़ पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करणु शुरू कई। रातिनि जो बादशाह जागी करे रब खे राज़ी कंदो, ॾींहं जो मख़लूक अलाह जी ख़िदमत पंहिंजे सिर ज़ाती तरह सां। रैयत ॾाढी ख़ुशि हुई, एतिरी ख़ुशि हुई जो पोइ ते जेको हिन जो महल हुयो उनजी साइज़ बि वॾी थींदी वई, ख़ूबसूरत बि थींदो वियो, हिकिड़ो जन्नत जो टुकड़ो थी वियो। पर बादशाह हिन जो इन महल जे तरफ़ ध्यानु ई न हो, हू त अलाह सां डायरेक्ट राब्तो रखी वेठो हुयो। हा साईं, हीअ सल्तनत जेका आहे उहा हीअ दुनिया आहे जंहिंमें तव्हां असां सभु आहियूं ऐं बादशाह उहे बि असां आहियूं, तव्हां आहियो। छा असां जेका असांजी अबदी ज़िंदगी आहे उन जे लाइ असां कुझु कयो आहे?
या हुननि बादशाहनि वांगुरु हमेशह इहो सोचियो आहे त हिन दुनिया में आया आहियूं त हमेशह ई रहंदासीं। न, हिन जो मिसाल इहो आहे त असांजा आबा ॾाॾा जेके हुया उहे अॼु न आहिनि। सुभाणे असां न हूंदासीं, केॾांहुं वेंदासीं? पंहिंजे रब ॾे मोटी वेंदासीं। रब जेका ड्यूटी रखी आहे न हिते, सिर्फ़ु इबादतनि जी कोन रखी अथई, इबादतनि जे अलावा फ़रिश्ता इलाही हुया। दुनिया में दुनिया जा कम कंदे पंहिंजे ओड़े पाड़े इंसानियत हर शइ जो जीत जणे जो हर शइ जो क़दुरु करणो आहे। कंहिंखे तकलीफ़ रंज नाहे पहुचाइणो। ऐं जेकॾहिं इतफ़ाक़नि थी बि वञे कंहिंखे रंज, हुन खां माफ़ी वठो। उहो तव्हांखे माफ़ कंदो, रब तव्हांखे माफ़ कंदो। असांखे ऐं तव्हांखे रब ताला हिन मुख़्तसिर ज़िंदगी जेका हीअ असांखे सल्तनत थी मिली आहे, इन जा जेके बि साल आहिनि, 5 आहिनि या 15 आहिनि या 20 आहिनि या 50 आहिनि या 100 आहिनि, उहे असांखे नेक कम कंदे गुज़ारे। इबादतूं त फ़रिश्ता बि कनि था पिया, पर असांजे ज़िमे दुनिया जा कमकार वहिंवार, दुनिया जो सलूक सभु कुझु आहे। दुनिया वारनि खे न रंजायो, हिननि खे राज़ी। दुनिया वारा राज़ी थींदा, रब राज़ी। तव्हांखे ऐं असांखे रब ताला सुठनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता करे। आमीन। अल्लाह ने